अपडेट कयूं त आने वारे सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह प्रेस कॉन्फ्रेंस कई। पंजाब में जेके तरक्याती कम हाणे थियनि पिया उहे सिंध में पहिरियां ई थी चुका आहिनि। इहो चवण आहे नासिर हुसैन शाह जो। कचे जे इलाइक़नि में धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी आहे। सियासी पार्टियुनि में थोरा घणा इख़्तिलाफ़ थींदा रहंदा आहिनि। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। सिंध जे तवानाई वारे वज़ीर नासिर हुसैन शाह सखर में प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। चवे थो सिंध हुकूमत ईरान बस हादसे में फ़ौत थियलनि जे वारसनि जे लाइ 50-50 लख रुपयनि जो ऐलान कयो आहे। वॾे वज़ीर ज़ख़्मियुनि जे लाइ 10-10 लख रुपयनि जो ऐलान कयो आहे। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे सखर में। तव्हांखे आगाह कंदासीं। तवानाई वारे वज़ीर नासिर हुसैन शाह जो चवणु आहे त पंजाब में जेके तरक्याती कम हाणे थियनि पिया सिंध में उहे अॻु ई थी चुका आहिनि। कचे जे इलाइक़े में धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी आहे। तव्हांखे अपडेट कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। सखर मां तवानाई वारे सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह प्रेस कॉन्फ्रेंस कई। पंजाब में जेके तरक्याती कम हाणे थियनि पिया उहे सिंध में अॻु ई थी चुका आहिनि। कच्छ जे इलाइक़े में धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी आहे। सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह जो इहो चवणु आहे।